मटियारी जिले के पुछड़ी जे नंदेरोजा गोठ हाजी बेड़ो लाशारी पांधी लाशारी मिठू डाहरी ऐं सांगड़ जिले के शुरुआत में देह बेलहाड़ो जा गोठ आदिल डाहरी वली मोहम्मद डाहरी नेक मोहम्मद डाहरी बागू लाशारी ऐं ॿिया गोठ गुज़िरियल बरसातुनि में तबाह थी विया आहिनि। बरसाती पानी निकाल न थियण ग़रीब माण्हुनि जा कचा पका घर किरी तबाह थी विया। सवे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई। बरसात बंद थे 6 महीना गुज़री चुका आहिनि पर ॼाणायल ॻोठनि ऐं ज़मीननि मां बरसाती पानी निकाल न थियो आहे, जंहिं सबबि हितां जा मारूअड़ा अञा ताईं दरपदर आहिनि। केतिरनि ई हंधनि ते अञा ताईं बरसाती पानी बीठल आहे। सांगड़ ऐं मटियारी ज़िले जे ऑफिसरनि बरसात सटियलनि जे नाले ते वरी करप्शन करे माण्हुनि सां वेसा घाती कई आहे। रिलीफ ॾियण जे नाले ते करोड़ें रुपया कढी आवाम खे रुगो आसरा ॾिना विया। हितां जे रहवासी ज़मीनदारनि हारियुनि ऐं ॻोठाणनि ज़ुल्फ़कार सोलंगी, चंगुल डाहरी, नब्बन डाहरी, याकूब डाहरी, हसन लाशारी, जुम्मन डाहरी, अरबाब डाहरी, खान डाहरी ऐं ॿियनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त बरसात जो पानी निकाल न थियण ऐं ॿोॾि मुतासिरीन जी बहाली लाइ मिलियल फंडनि में करप्शन जो अज़ख़ुद नोटिस वरितो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।